ऋषि हुकुम कयाऊं त ही सभई गजी हिनखे खाओ। मां ऐं ॿिया जेके सेवक हुआसीं अहिड़े क़िस्म जी आज्ञा ॿुधी अजमे में पइजी वियासीं। आख़िर उन्हनि सभिनी मां मूं सतगुरनि खे चयो त स्वामी, मुअल माण्हूअ खे आदम जात कॾहिं कोन खाईंदो, असांखे त हिन जे ॾिठे ई पियो भउ वठे। इहो ॿुधी स्वामिन असां सभिनी खे हकाले कढियो ऐं असीं वञी वणनि जे पुठियां लिकासूं। पर एतिरे हूंदे बि श्री अंगद साहिब संदन संग न छॾियो। तंहिंते स्वामी उन ॾांहुं घूर सां निहारे फरमाइण लॻा त तूं वरी छो बीठो आहे? जीअं ॿिया हलिया विया तीअं तूं बि हलियो वञ। पर जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंसां हुजी त हिन मुर्दे खे खा। श्री अंगद साहिब स्वामी जी आज्ञा ॿुधी हिकदमि मुर्दे जी चादर लाइ ॾिसे त कड़ा प्रसाद रखियो आहे। इहो सारो खेल असां अखियुनि सां ॾिठो आहे। श्री गुरु नानक साहिब जन श्री गुरु अंगद साहिब जी अहिड़ी श्रद्धा ॾिसी निहायत प्रसन्न थिया। हिकदमि खेसि पंहिंजे गले लाथाऊं, खेनि हर तरह लाइक़ु सम्झी गुरता गादी ॾिनाऊं ऐं पंहिंजी जोत मंझसि पलटियाऊं। इन्हीअ खां बि वधीक सख़्तु परीक्षा श्री गुरु नानक देव जन श्री अंगद साहिब जूं वरतियूं आहिनि, जिन जो मूं अञा वृतांत न कयो आहे। गुरता तख़्त ॾियण खां पोइ स्वामी श्री अंगद साहिब जन खे सम्झायो त हाणे तव्हांजे हिते रहणु चङो न थींदो, तंहिं करे बहितर आहे त पंहिंजो खंडूर शहर में या जिते तव्हांजी दिलि मञे उते वञी आनंद सां गुज़ारियो। सतगुरनि जी श्री अंगद साहिब खे अहिड़ी आज्ञा त ॾिनी, पर संदन दिलि न थिए चयो त ही को असां खां हिकु दम बि परे रहे। श्री गुरु अंगद साहिब जन जे दिलि पिणु न थिए चयो त सतगुरनि खां का घड़ी बि परे रहां। पर सतगुरनि जे हुकुम खे चिश्मनि ते रखी स्वामिन जे चरणनि कमलनि ते मथो टेके रवानो थियो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ श्री गुरु नानक देव जन खे श्री गुरु अंगद साहिब जन जे गजण जी घणी सिक थी। साॻिए ई वक़्तु श्री गुरु अंगद साहिब खे पिणु अहिड़ी त गुरु महाराजनि जे दर्शन जी प्यास थी जो हू तड़पी रहिया हुआ त कॾहिं स्वामी पंहिंजो मनोहर मुख ॾेखारींदा। दीन दुनिया जा वाली श्री गुरु नानक देव साहिब हुन जे भावना खे सम्झी साणुनि गजण लाइ खंडूर साहिब ॾांहुं रवाना थिया। तिहड़ कल दीपक वेदी कुल सूरज जो अचणु ॿुधी पेशवा थियण लाइ घर खां ॿाहिरि आया ऐं परे खां शसम रूप श्री गुरु नानक साहिब जन खे ईंदो ॾिसी गुल वांगुरु टियण लॻा। आख़िर महाराजनि जे चरणनि कमलनि ते शीश धरे नमस्कार कयाऊं। श्री गुरु नानक देव जन उते ॻोठ खां थोरो परे हिकिड़े वणंदड़ थलो ॾिठो जिते पंहिंजो आसन कयाऊं। माता खे ई स्वामिन जे अचण जी ॿुधी दर्शन करण लाइ आई ऐं स्वामिन जे अॻियां सिर निवायईं। अहिड़ीअ तरह ॿिया बि केतिरा ॻोठ जा माण्हू साहिबनि जे दर्शन करण आया। तंहिंखां पोइ ॿिन्ही साहिबनि पाण में वचन वार्ता कई। मतिलबु त ॿिनि सूरतुनि मां जोत हिकिड़े ई पए वखी, जिन जे ॾिसण खां घणो आनंद पिए आयो। अहिड़ीअ तरह कुझु वक़्तु खंडूर साहिब में गुज़ारे सतगुरु दीन दयाल करतारपुर ॾांहुं मोटण लाइ तयारु थिया। श्री गुरु अंगद साहिब जन हथ ॿधी अर्ज़ु कयो त गुरु जी मूंखे पंहिंजे हाज़ुरीअ में क़बूलियो ऐं आज्ञा ॾियो त तव्हां सां गॾिजी हलां, छाकाणि त मूंखां वधीक जुदाई सही न थी वञे। स्वामिन संदन अहिड़ी विनती ॿुधी फरमायो त तूं असांजे मन में आहीं, तोसां ऐं मूंसां में कंहिं बि क़िस्म जो भेद न आहे। तंहिं करे तूं आनंद सहित हिते गुज़ारींदो रहो। तंहिंखां पोइ हिक ॿिए खां प्रेम सां मोकिलाए श्री गुरु नानक देव जन उतां रवाना थिया। बोल गुरु नानक देव हरिओ चितऊं केशव राम नारायण।